अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वला वउलमाए उम्मतिही वसुलहाए मिल्लतिही अजमाईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरआनिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वन नज्मि इज़ा हवा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र व बिल वालिदैनि इहसाना। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुल नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अरबी अर्श मथे वयो मेहमान रब जो थियो यकोन को ॿियो वयो बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी वयो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही। तारीफ़ सोहणे दी बेबयां कहिड़ो कंदी आजिज़ ज़बान जंहिंजो मौला आहे मदह ख़्वान हसनत जमीअ ख़िसालिही। इदरीस जी सबक़ सदा दस्त बस्ता इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिहि। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन।
हमदई सलात खां बाद अजो की हिन महफिल जा सिंगार काबिले एहतराम मेहमानाने ज़ी वक़ार मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाईरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा चंद कलिमात अवा प्यारन मुसलमानन भाईरन जी खिदमत में तिलावत करण जो शरफ हासिल कयो। जिए तवा से मालूम अजो के प्रोग्राम अजो के खैरात बाबत असाए तवाजे प्यारे भा अदा अब्दुल रहमान जोखियो साहब अदा मोहम्मद जफर जोखियो साहब जन ही अजो को प्रोग्राम अजो की खैरात साईं मरहूम नज़ीर अहमद रहमतुल्लाह अलैह ऐं उस्ताद उलमा आलिम बा अमल साईं मौलवी अब्दुल रहमान जोखियो साहब रहमतुल्लाह अलैह ऐं साईं दिनो जोखियो रहमतुल्लाह अलैह साईं अब्दुल अजीज जोखियो रहमतुल्लाह अलैह ॿिया जेके भी संदन मिट माइट अजीज ही जहान छॾे चुका उन्हनि सभिनी खे सवाब पहुचाइण ख़ातिर उन्हनि जे दर्जातन खे बुलंद करण ख़ातिर अजो की ही खैरात कई अथऊं अजो को ही दीनी प्रोग्राम मुनक़द कयो अथऊं। असां तव्हां सभिनी जी दुआ है जन मरहूमीन जा नाला खया अल्लाह पाक उन्हनि जी बख्शिश मग़फ़िरत फरमाए संदन दर्जातन खे बुलंद फरमाए संदन कब्रन खे जन्नत जो बाग बनाए ऐं असां जे भाइरन जन जी ख़र्च एहतमाम कयो अल्लाह से उनके रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमाए उन्हनि जे तरफां ही हदियो संदन माइटन जी बारगाह में इंशाअल्लाह क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रजब शरीफ जो महीनो आ हिन महीने जा पंहिंजा खोड़ मौज़ू ऐं अॼु के न प्रोग्राम जो भी एक खास मौज़ू आहे ईसाल सवाब ऐं माइटन जी खिदमत इहो भी हिकिड़ो मौज़ू आहे। जिंदगी में त माण्हू माइटन जी खिदमत कंदा आहिनि पर खुश नसीब उहे जेके बाद अज़ वफ़ात भी पंहिंजे माइटन खे यादि रखनि था। इहो मौज़ू आहे इन ते भी इंशाअल्लाह गुफ़्तगू थींदी। ऐं ही जेको महीनो रजब जो आहे इन रजब शरीफ महीने जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अर रजब शहरुल्लाह हर शय रब जी आहे पर अल्लाह पाक हर सभी शयन में वरी रब पंहिंजो रजब शरीफ महीने खे घणो पसंद फरमायो। इन सां अल्लाह के प्यार रजब सां ऐं एतिरे क़दर जो रजब शरीफ जो हिकिड़ो रोज़ो साल भर जे नफली रोज़न जे बराबर यानी हिकिड़ो माण्हू सचो साल नफली रोज़ा रखे ऐं हिकिड़ो माण्हू हिन महीने जो हिकिड़ो रोज़ो रखे अल्लाह से उनखे ओतिरो सवाब अता फरमाईंदो आहे। ऐं ॿिए नंबर में हिन रजब महीने जी 6 तारीख़ ते उन्हीं जवान जो विसाल आहे जेको सुल्तानुल हिंद यानी हिंदुस्तान पाकिस्तान ॿिन्ही मुल्कनि जो बादशाह रूहानी बादशाह सो केरा ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्लाह अलैह जेके मदीने जे साईं असां जे न सजी धरती जो रूहानी सुल्तान बनाया उन्हीं जो विसाल ऐं वो जवान जो हिंदुस्तान में आयो त सिर्फ साईं जे हुस्न के चेहरे के ॾिसण जे लाइ 90 लख माण्हू गॾु थियो। 90 लख सब गैर मुसलमान हा ऐं साईं जे चेहरे के ॾिसंदा रहिया कलम पढ़ंदा मुसलमान थींदा रहिया। हिक नज़र में 90 लख मुसलमान थिया। हिन महीने जी 9 तारीख़ 9 जी रात रजब जी मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक नूर सदन अम्मा जीजल अम्मा आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बदन में जलवा अफरोज थियो। हिन महीने जी 14 तारीख़ दामाद मुस्तफा शेर खुदा अबुल हसन अमीरुल मोमिनीन
सैयदना अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी विलादत बासादत थी। हिन महीने में अल्लाह ताला जी ज़ात असां जे मथां 5 नमाज़ूं फर्ज़ फरमायो। हिन महीने में अल्लाह से असां जे मथां ज़कात खे लागू कयो। हिन महीने जी 27 जी रात बिनी जहानन जे सरदार खे खुदा पाक को सैर करायो। वो अजीम शान मौजूदो अता फरमायो जो कहीं भी पैगंबर खे अड़ो मौजूदो नसीब न थियो। तो ये सारा मौजू हिन महीने जा पर आऊं सिर्फ मेराज शरीफ मां थोड़ो बयान करे बरकत हासिल कंदस। उन खां पोइ वालिदैन जी खिदमत ऐं ही जेको असां वालिदैन सां जो सिलसिलो हलो था इन जो मक़ाम शान चाहे इन ते ॻाल्हाईंदुसि। 12:15 बजे ताईं ख़िताब आहे। उन खां पोइ इंशाअल्लाह सलातो सलाम दुआ ख़ैर थींदी। इते ई इंशाअल्लाह लंगर न्यास तक़सीम थींदो। अल्लाह से मुंहिंजी अवां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। सुने महबूब करीम जो फरमान आहे त ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां तव्हां जे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैहि या वन्नजमी इज़ा हवा। अल्लाह से फरमाया मुखे उन तारे जो कसम जेको तारो 27 रात रजब जी आसमान दे बुलंद थी रहियो। वरी ॿी वन्नजम इज़ा हवी जे हवा पढ़ंदो मन चढ़ंदड़ हवी पढ़बो त मुखे उन तारे जो कसम जेको ला मकान खां ज़मीन जे तरफ़ लही रहियो हुयो। बिनी सूरतन में मेराज शरीफ जी तरफ इशारो। पर अल्लाह पाक हिते ये कोन फरमाता मुखे पंहिंजे हबीब जो कसम मुखे पंहिंजे रसूल जो महबूब जो नबी जो रहमत वारे नबी जो कसम न बल्कि फरमायो मुखे तारे जो कसम सितारे जो कसम। अल्लाह पाक ही उन दौर वारी दौराई जॾहिं रब करीम सब खां अॻु में पंहिंजे महबूब करीम जे नूर खे पैदा फरमायो। पोइ पंहिंजे महबूब जे नूर खे रब हिकिड़े तारे में रखियो सितारे में बंदि करे रखियो। हाणे सितारे जी ख़बर कीअं पई? हिकु दफ़ो अल्लाह जा महबूब जलवा फरोज़ हुआ त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम आयो साईं करीम जी दरबार में ऐं हुजूर अलैहिस्सलाम तमाम खुशगवार मिजाज में वेठा। फरमाई जिब्राईल जी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा। जी क़िबला हुकुम कयो। साईं करीम ने फरमाया ॾे ख़बर त तव्हां मूंखां उम्र में वॾा आहियो या असां तव्हां खां उम्र में वॾा आहियूं? हालांकि मलाइकनि जी उम्र वॾी आहे, जिन्ननि जी उम्र वॾी थींदी आहे, नांग जी उम्र वॾी थींदी आहे, कांग जी उम्र वॾी थींदी आहे। ये वॾी उम्र वारा हूंदा आहिनि मलाइका बि। ऐं मदीने वारे साईं फरमायो त असांजे दरबार में हिकिड़ो जिन आयो जंहिंजो नालो हामा जिन। उन खां मूं पुछो त तूं कहिड़े दौर जो? चयां शैतान जो पड़पोटो आहियां। हाबील ऐं काबील वारो झगड़े में चयां रूबरू ॾिठो। सभिनी ने पिया दौर ॾिठा। साईं फरमाया असां वटि कीअं अचण जो? चई त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ईमान आंदो। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते हिकिड़ो भार रखियो, वज़न रखियो त ऐं हामा जॾहिं तूं मदीने जे साईं जे दरबार में वञे पर बल्कि मुंहिंजे हुकुम सां वञ, उन महबूब खे मुंहिंजा सलाम पेश।
इने मकसद से आयो तो यानी एडी उम्र जिन जी ए नांग जी वडी उम्र छटिया जे हजरत अबू बकर सिद्दीक के खुड़िया में डंग आयो यो नांग हजरत ईसा अलैहिस्सलाम जे दौर जो यानी इन जी 550 600 साल उम्र है नांग जी एड़े नमूने सा कांग उन जी उम्र वडी थी आ मदीने जे साईं फरमायो जिब्राइल दे खबर तवा उम्र में वडा आयो या मां अल्लाह जो महबूब तवा खां वडो आया जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज कयो मुजा महबूब मुखे पेंजी उम्र याद ना आए मुखे पेंजी तारीख पैदाश याद काने का पर जदे अल्लाह ताला जी जात बाबरकात मुखे पैदा फरमायो जे वक्त में मां पैदा थियोस तब पेंजे हुस्न जमाल खे दिठो पो अल्लाह जो शुक्र अदा कंदे बरकात नमाज नफल पढ़ो उन नफल में मुखे 1200 साल लगा 1200 साल 600 साल की हिकड़ी रकात मो पढ़ी पो मुखे अवा जे बारे में उनडी खबर पई जदे मु सोचो त हेड़ो नफल को न पढ़ी सघंदो अल्लाह पाक फरमायो जिब्राइल तू जो नफल भलो आ पर मुझो महबूब आखिर दौर में दुनिया जे तख्ते ते ईंदो मुझे महबूब जी उम्मत मुझे हबीब जा गुलाम नफल पढ़ंदा उन्हनि जो नफल साल जो कोन हूंदो 100 साल जो कोन हूंदो कलाक अध जो कोन हूंदो बटन मिनटन जो जल्दी वारो नफल हूंदो त जल्दी वारो पर जॾहिं क़यामत जे ॾियारे नफल तोड़िया वेंदा त मुझे महबूब जी उम्मत जा नफल अवां जे नफलन खां वज़न में वधी वेंदा मुझे हबीब जे सदके तुजो 1200 साल नफल हिकड़े पासे मुझे मुस्तफा जे गुलाम जो हिकड़ो जल्दी वारो नफल हिकड़े पासे पो जिब्रील अर्ज़ तो सुना मु अल्लाह जी बारगाह जे निगाह कई ॾिठम त खुदा जी बारगाह में हिकड़ो तारो पियो चमके सितारो आऊं पुते हुयुस 70,000 साल में ॾिठो त वो तारो पियो चमके वरी 70,000 साल खां पोइ वो तारो गायब थी वरी 70,000 साल खां पोइ वरी वो तारो नजर आयो ए मुंहिंजा महबूब उन सितारे खे ज़ाहिर थींदे गायब थींदे मूं जिब्राइल पंहिंजे अखियुनि सां 72,000 मरतबा ॾिठो 70,000 साल ज़ाहिर 70,000 साल गायब ऐं हज़रत जिब्राइल तो फरमाए मां 72,000 मरतबा उन तारे जी ज़ियारत कई आहे ईअं तुलू थींदे ग़ुरूब थींदे मदीने जे साईं मुर्कियो फरमायो जिब्राइल हाने मसइलो हल थियो तुझी मुंहिंजी उम्र जो ऐं जिब्राइल जेकॾहिं अॼु वो तारो तोखे असां ॾेखारियो त वो तारो तूं सुञाणंदी या न अर्ज़ कई मुंहिंजा आका 72,000 मरतबा जे मूं तारे खे ॾिठो आहे कीअं कोन सुञाणंदुसि मुंहिंजे महबूब करीम थोरो पंहिंजी पाक पेशानीअ तां पंहिंजे पटके मुबारक खे मथे हटायो खिसकायो त उहो तारो मुझे महबूब जी पेशानी में चमकदे नजर आयो जिब्राइल अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब मुखे अल्लाह जो सुनो मुखे रब न भुलाए त इहो ई तारो हुयो जेको अल्लाह जी बारगाह में ॾिठो हुयो हाणे मदीने जे साईं फरमाए जिब्राइल मुखे बि पंहिंजे रब जी इज्जत जो कसम इहो सितारो मां मोहम्मद मुस्तफा हुयो हाने उम्र जो अंदाजा लगा जिब्राइल तू वडो आई या असा वडा बेटा शाह रहमतुल्लाह ने फरमायो त साहड़ जा सिंगार अण ॾिठे अग हुआ नका कुन फयकून हुई नका बी पचार नकी सिच हो नकी चंद हो न हुई तो ही तवार तदे मोहब्बत साण मिहार लाया लतीफ जे जोड़े जोड़ जहान जी जदे जोड़ी आई खावंद
खास खलके मोहम्मद मुकाई कलमूत करीमते चित्तो चायाए अना मौला कवा अंत महबूबी इया उताई होए लिखी दिनाई बई सरहा सैयद खे तो उन तारे जो उन सितारे जो रब करीम कसम कयो मेराज वाली रात वन नजमी इज़ा हवा उन सितारे जो कसम जॾहिं मेराज वाली रात परवाज़ करे उठे अची रहियो मुंहिंजी दावत ते अची रहियो उन तारे जो कसम दोस्तों टाइम आहे मुख़्तसर सिर्फ मेराज जो मक़सद फलसफो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां त इहो सभु सैर छो थियो या दावत छो कई वई हालांकि अल्लाह या अल्लाह जो रसूल गंढे का जुदाई त कान्हे वो अल्लाह पाक एॾो सॼो इंतज़ाम कयो एहतमाम कयो दावत जो सभिनी नबियुनि खे वादी मक्का में घुराई सभु वलियुनि खे रूहानी तौर पर मक्के में घुराई सभु मलाइकनि खे इबादत छॾराए रसूलुल्लाह जे इस्तक़बाल जे लाइ बिहारी ई सभु कुझु छो थियो उन जी हिकिड़ी मेन वजह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बस सूरतुन एक आहे बशर बियो आहे नूर कद जा ऐ सूरत कुरान खां साबित अल्लाह ताला जी जान बाबरकात फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूर बेशक मुहब्बत हबीब खे नूर करे मोकलो ऐ बी जाए ते आ कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया ऐ मुंहिंजा हबीब तव्हां ऐलान कयो त अवां जहिड़ो इंसान आहियां अवां जहिड़ो बशर आहियां हाणे ये ॿई ॻाल्हियूं कुल इन्नमा अना बशरुम इहो किथे फरमायो जॾहिं मदीने जे साईं खे काफ़रनि तंग कयो मक्के में रहण न पिया ॾियनि जॾहिं मदीने जे साईं नबूवत जो ऐलान कयो त मक्के वारा काफ़र बिगड़ी पिया मुशरिक उहे तमामु जेको आहे सो इंसानियत जे नाते खां ॿाहिरि निकिरण लॻा मदीने जो साईं नमाज़ पढ़े त जानवरनि जूं ओतिरियूं साईं जे मथां रखी छॾंदा मदीने जो साईं नमाज़ पढ़े त साईं जे पुठीअ मुबारक ते पत्थर रखी छॾींदा साईं करीम ॿाहिरि निकिरनि त ॿार पत्थर हणनि मदीने जो साईं ॿाहिरि घिटियुनि में निकिरे त उन्हनि जूं मायूं मथां किचिरो उछलाईंदियूं साईं खे एॾो तंग कयो जो मदीने जे साईं उन्हनि खे बिल आख़िर समझाणी जे ख़ातिर फरमायो त ऐ काफ़िरो इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम छा तव्हां मूंखे पाण जहिड़ो इंसान बि नथा सम्झो तव्हां एॾो मूंखे परेशान कयो आहे न मूंखे नमाज़ पढ़ण था ॾियो न मूंखे घिटियुनि में हलण घुमण था ॾियो अवां जा ॿार पत्थर था हणनि तव्हां वॾा अहिड़ियूं शरारतूं था कयो अवां जूं मायूं शरारतूं थियूं कनि छा भला मूंखे पाण जहिड़ो कोन था सम्झो मूंखे ख़ुदा जो रसूल न मञो मूंखे ख़ुदा जो हबीब न चओ मुंहिंजो दीन क़बूल न कयो कलमो न पढ़ो अवां जे लाइ ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे पर कम से कम इंसान सम्झी मूंखे मक्के में रहण तव्हां मूंखे छा सम्झो आहे उन्हनि खे फरमायो त अवां जहिड़ो इंसान आहियां काफ़िर मुशरिक मोमिननि खे फरमायो त नूर आहियां मोमिननि खे फरमायो नूर आहियां ऐं काफ़िरनि खे चयो त अवां जहिड़ो बशर आहियां सीता जी कोन चवंदासीं त काफ़िर माज़अल्लाह काफ़िरनि जहिड़ो मदीने में बशर न पर साईं उन्हनि खे सम्झाणी ॾिनी त मूंखे कम से कम इंसान तो सम्झो नबी न सम्झो ख़ुदा जो रसूल न सम्झो हबीब न सम्झो अवां जी मर्ज़ी आहे कलमो पढ़ो न पढ़ो अवां जी मर्ज़ी आहे तव्हांखे ज़बरदस्ती कोन थो पढ़ायां पर कम से कम जेतिरा ॾींहं रहियासीं त मूंखे बि एतिरो हक़ ॾियो जो अवां खे हक़ हाणे जी वई ॿ ॻाल्हियूं बशर कुरान में अची वियो त असां जहिड़ा इंसान वरी कुरान में नूर बि अची वियो ॿई सूरतूं अची वियूं हाणे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सोचो त जेके माण्हू बशर पढ़ंदा उहे इंसान सम्झी मतां सम्झनि त बिल्कुलु असां जहिड़ो बिल्कुलु असां जहिड़ो ऐं वरी नूरी मख़लूक़ आहे मलाइका मथी जेकॾहिं मुंहिंजे महबूब खे के नूर सम्झो त मलाइका चवंदा असां जहिड़ो
मलाइका के नूरी मखलूक का वो लाज़मी समझंदा था समझ गया जी असां किया ऐं इंसान बशरियत के मामले में अची चवंदो तो मुझे रो पर मुझो महबूब त मलाइकन जहिड़ो आहे न इंसानन जहिड़ो ये बई सूरतूं आरजी तौर पर मुझो महबूब इन्हनि खां मावर पो रब करीम फैसलो कयो त मां पंहिंजे हबीब खे अहिड़ो मौज़ो ॾियां लेकिन मौज़ा त वॾा वॾा रब करीम जी ज़ात पंहिंजे हबीब खे ॾिना चंड जो लहण का मामूली ॻाल्हि न आहे सिज जो मोटण का मामूली ॻाल्हि न आहे जबलनि जो हली पवण वणनि जो हली पवण ई सभु के घटि मौज़ा न हा आङिरियुनि मुबारकनि वञा चश्मा जारी थियण इहा का मामूली ॻाल्हि कान्हे पर को बि माण्हू न सम्झो त अल्लाह से फैसलो कयो त मां पंहिंजे हबीब खे अहिड़ो सैर करायां अहिड़ी दावत कयां जंहिंजो मीज़बान मां रब हुजां जंहिंजो इंतज़ाम संभालींदड़ मां रब हुजां इस्तक़बाल में मां रब करीम शामिल हुजां सवारी मोकिलियां पटको मोकिलियां लिबास मोकिलियां तांजो मलाइकनि खे ख़बर पए त ही महबूब असां जहिड़ो न आहे इंसाननि खे ख़बर पए त असां जहिड़ो न आहे असां जहिड़ो न आहे इन्ही जे करे रब करीम फैसलो कयो त मां पंहिंजे हबीब करीम खे मेहमान करे अर्श अज़ीम ते ला मकान ते घुराया छो त ला मकान अर्श ते जिब्रील जो गुज़र बनाया जेको मलाइका जो उस्ताद आहे उन जो भी गुज़र न आहे मदीने जा साईं फरमाईंदा जॾहिं असां हलियासीं ॿिया त सभु रहिजी विया पर जंहिं वक़्त में असां आसमाननि जो सैर कयो त जिब्रील अलैहिस्सलाम गॾु हुयो ऐं जेका ख़ुदा जी नूरी मख़लूक हुई जेके मलाइका जेके सजदे में हुआ उहे सजदो न पिया कनि रुकू वारा फारग हुआ क़याम वारा फारग हुआ तस्बीह तहलील हम्द पढ़ण वारा मलाइका फारग हुआ सिर्फ़ मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ मुंहिंजे रस्ते खां ॿिन्ही पासे बीठा गोया उन्हनि त अरबी में पे ॻाल्हायो पर मियां गुलाम नबी मैसर जो फरमाए त जॾहिं उन्हनि मदीने जे साईं खे ॾिठो अॻ में सम्झो वेठा असां जहिड़ो नूर आहे असां वांगे आहे पर जॾहिं इस्तक़बाल ॾिठो जॾहिं मदीने जे साईं हिकिड़ो पर्दो लाथो 72,000 पर्दनि मंझां त उन्हनि खे मजबूर थी मञणो पियो त मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी तस्वीर न कहीं ठाहिया मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया दावर जाती कार आया नजर अनवार दावर जाती कार आया नजर अनवार जहीं तोखे ॾिठो उन रब खे ॾिठो जहीं तोखे ॾिठो उन रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी गवाही या मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मलाइका मञो त वाकई असां जहिड़ो नूर आहे पर नूरियन जो सरदार नूरियन जो सरदार हाणे नूरी जेके आम हुआ बनी जिब्रील गड्डा जो उस्ताद मलाइका जॾहिं सिदरतुल मुंतहा ते पहुता त साईं करीम जल्दी जल्दी पे वया ते निकरी विया थोरो कुझु ने आयो जिब्रील बीठो आहे जिब्रील कर खबर भीरे अते हल अर्ज के मुंहिंजा आका मां जिब्रील जी हद ख़त्म थी मुंहिंजी हद ख़त्म थी हर माण्हू जी हद मुकर हूंदी आहे मुंहिंजी हद ख़त्म थी हितां खां अॻिते असां न वेंदा आहियूं मथां वारा हेठि न ईंदा हेठि वारा मथे न वेंदा मुंहिंजा महबूब मुंहिंजो अॼु अक़ल मुंहिंजी सम्झ कम न पई करे त अवां आयो केरु अॼु ताईं हितां केरु मथे पहुलियो आहे पर अवां त ॾिसां थो त वाक़फ़न थी था वञो जण यो मुल्क अॻे तव्हांजो ॾिठल आहे जण तव्हां हिते रहिया हो ईअं वाक़फ़न वांगे वञो पिया
जिब्राइल अमी बोले सिदरा के मक्की बोले आप सा नहीं देखा लाखों में हजारों में। आने मदीने जैसे सवाल कर जिब्राइल पान फरमाया मेराज में जिब्राइल से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे हैं हम। रूहुल अमी बोले कि ऐ महजबी तेरी कसम आफा कहा गर्दीद अम मेरे खुदा वर्जीद अम बिस्यार खूबा दीद अम लेकिन तो चीजें दीगरी मुझा महबूब मशरक़ मग़रिब शुमाल जुनूब तो खुदा जी मखलूक तो नबी सब तो मलाइका गुलमान पर मां जिब्राइल के समझ में गाल कान जे ते तमाम सभनी खां जुदा अमा जड़ो महबूब मुखे किथे भी नजर न आयो त प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह से जिब्राइल के भी पंजे महबूब जो शान दिखा मता जिब्राइल ते त मां रब जो कासिद आया मां पे दूर आया उस्तादुल मलाइका आया शायद मदीने वारो साईं असा हिक जड़ा हूं जिब्राइल के भी बुधाए ते रब करीम जिब्राइल तुझी परवाज़ हेठा बाबू जी परवाज़ असा जे सिंध जो कामिल वली जई हजारों लखे अज भी तवाए जेको फैज़ ॾिसो पिया वो उन्हनि जवाननि जो आहे हज़रत पीर साईं मिठा साईं रहमतुल्लाह पाण फरमाईंदा हाणे फ़ैसिलो करे इंसान अन बशरदा शोर न मचा तो विच यूहा दे दीजत का तो आ भाई अड़ा इंसाफ बचा तो कुछ सोच सुटेंदी रो जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकईंदी रो जिथ जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लाईंदी रो। पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि कमाल कयो अगे ते पाण फरमाता एहराज निराले आशिक ते माशूक विचाले नूर बशर ये सब आशिक माशूक जे विच में राज कोने में नको जे तो इन मसले में तो वेनी ना तू तो यो अकीदो धार रब का पो जो कुजा मदीने दे दी तू नी चक्कर में न खामा खा के पंजो अकीदो वनाए सजी पंजो ईमान वनाए भई इते जिब्राइल कम जो अकल कम न थो तुजो छा एहराज निराले आशिक ते माशूक विचाले छोड़ो मसले कुल जुज़ वाले छोड़ो मसले कुल जुज़ वाले मुफ्त न मगज़ खपाई रो जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकईंदी रो जिथ जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां के लाईंदी रो एहराज निराले अञा फरमाए बाजू मोहम्मद रब को गोलन महज है अपने आप को रोलन ये तो खुदा ताई रब ताई मदीने वाले से बगैर तो पहचान कोई ए जोड़ोगे तो जोड़ो ही रहने कुछ भी नसीब न थी दो बाजू मोहम्मद रब को गोलन महज है अपने आप को रोलन बिना संभावन खीर बिल्होलन खीर माना जे कदी तमा माटी में जे में तमा लस्सी ठायो खीर के जमायो था इन में जे कदी खट्टो न पवंदो लस्सी शामिल न थींदी सजो डी सजी रात में तो मनती फेरा खीर न
लस्सी ठहंदी बाजू मोहम्मद रब को गोलन महज है अपने आप को रोलन बिना संभावण खीर विलोलन मुफ्त न मगज खपाई दीरो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकाई दीरो जिथ जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां दे लाईंदी रो एह राज नराले हाणे मदीने असाई जरे ला मकान पे पैदा जिब्रील जी वरी मथा वाली मखलूक के भी खुदा देखारियो तो मुझो महबूब अवां जेड़ो बना प्यारा मुसलमान भाइयों जडे मथे वा साईं का पूछो सी भला मुलाकात रब सां कीअं थी अल्लाह जे मोहम्मद राए तो रब्बी अज़्ज़ व जल्ल फी अहसन सूरत मां पंहिंजे पाक रब खे सुहिणी सूरत में ॾिठो सिर्फ ॾिठो न बल्कि जीअं दोस्त पाण में दुनिया में मिलंदा ईअं रब करीम मूंखे कुर्ब जो कुदरती भाकुर करो वो मुंह अल्लाह साईं जे कुदरत वारे हथन जी थथकार पंहिंजे सीने में महसूस जॾहिं मुंहिंजे पुठनि ते हथ अल्लाह पाक ने क्या तो थथकार पंहिंजे सीने में महसूस कई फअलिमतु मा फिस समावाति वल अर्द ज़मीन आसमान जा सभई हिजाब हटी विया मां दुनिया खे हथ में तरीअ ते दाणे खुदा पाक जा कुदरत हथ लगा सीनो साफ कियो मुझे सीनो रोशन कियो रब करीम मुझे अग्या मुझे निगाहों जे अग्या सब पर्दा हटाए छड्या मुझा प्यारा दोस्तों भाकुर पाए फरमायूं ए मुझा महबूब भली करे आया जी असा जी मुलाकात थी ओ अल्लाह के अर्ज कयो मुझा मालिक मुझी उम्मत मखा पुछंदी तवा हेदो सैर कयो असा जे ला तोहफो छा आंदो पंहिंजा माण्हू ईंदा न उम्रे ते हज ते पोइ ज़मज़म या तस्बीह खजूर इहो त लाज़िम हूंदो पोइ जेकॾहिं तोहफ़ो खणी ईंदा त को सॼे गदाब जे इलाइक़े में कोन विराईंदा मख़सूस दोस्त हूंदा उन्हनि खे ॾिबो आहे अज़ीज़नि जे घर मदीने जे साईं सोचो त तोहफ़ो बि अहिड़ो खणनि क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत त खाए जेकॾहिं जन्नत जो कौसर जो पाणी खणी थो वञा त मके वारा पी वेंदा तो पो गदाब वारा न कंदा असां जे लाइ जेकॾहिं तस्बीह टोपियूं खजूरूं मेवा जन्नत जा खणी थो वञा त मके वारा खाई वेंदा पो ॿिया जेके मुंहिंजा उम्मती आहिनि अल्लाह से फरमायो मुंहिंजा हबीब असां तुंहिंजे दिल जी ॻाल्हि ॼाणे वरिती तोहफ़ो असां से छॾे ॾे तोहफ़ो असां सां ॾियूं अहिड़ो तोहफ़ो था ॾियूं जो क़यामत ताईं तुंहिंजी उम्मत वेठी मज़ो क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ तोहफ़ो आहे वो तोहफ़ो कहिड़ो आहे अस्सलातु मिअराजुल मोमिनीन अल्लाह से फरमाया बाबू पंज नमाज़ खणी वञ क़यामत ताईं ये नमाज़ पढ़ंदा रहनि एतिरो त सवाब आहे जो घरां निकिरंदा त मुंहिंजा मलाइका लही उनजा कदम गणी मस्जिद में ईंदा इबादत वुज़ू कंदा इबादत गुनाह माफ़ पर जॾहिं वुज़ू करे ऐं मथे ॾियारे आंगुर खणी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ॿियो कलमो पढ़ंदा त जन्नत जा 8 दरवाजा खुली पवंदा हर दरवाजे मां मलाइका पुकारींदो त नमाज़ी तुंहिंजे अचण जी देर आहे 8 ई दरवाजा तुंहिंजे लाइ खुला ऐं मुंहिंजा बाबू जॾहिं ही तोहफ़ो अहिड़ो मेराज जो तोहफ़ो आहे असांजी मुलाकात जो तोहफ़ो आहे मामूली तोहफ़ो न आहे तुंहिंजो उम्मती सिर्फ़ हथ खणंदो न अल्लाह अकबर त जेके बि रूह ज़मीन जी मख़लूक़ आहे सभु उन्हनि जे हक़ में दुआ घुरंदी
जॾहिं हू अल्लाहु अकबर चई सना पढ़ंदो निमाज़ी त पोइ जेतिरा आसमान जा तारा ओतिरियूं उनखे नेकियूं अता फरमाईंदो। जॾहिं आऊज़ु बिल्लाह पढ़ंदो त जेतिरा ज़मीन ते वणनि पनुनि जे पननि हिसाब सां उनखे नेकियूं अता फरमाईंदो। जंहिं वक़्त में तुंहिंजो उम्मती हिन निमाज़ में बिस्मिल्लाह पढ़ंदो जेतिरियूं सनियूं पथरियूं ओतिरियूं मां नेकियूं अता फरमाईंदो। अलहम्द सकोरो पढ़ंदो त मक़बूल हज उम्रे जो सवाब ॾेई छॾींदो सांस। जॾहिं रुकू कंदो त सोन जी खैरात जो सवाब अता फरमाईंदुसि। सजदे में ईंदो त मां रब मुर्की उन मोमिन निमाज़ी जे तरफ़ निहारींदुसि। जॾहिं ॿिन्ही पासे सलाम कराईंदो त मुंहिंजा मलाइका हुन जो सलाम झलींदा। मां रब जे तरफ़ उनखे ख़ुशख़बरी ॾींदा त निमाज़ी तुंहिंजे मरण जी देर आहे बेहिश्त खे तुंहिंजो इंतज़ार। बेटा जादू फरमाता वखरो ढेरो ढेर पर बिहाई दल विसरा किन बिहाए वस कयो वखर वडी वेर किन घुम दे कयो सैर वखर वकाम वयो। अल्लाह सही करो तो फौरन पंजन नमाज़ जो वही खैर। अञा हिकड़ी मेराज जी मज़े वारी साईं फरमाता असां सैर करे आयासीं ऐं मुस्तनिद हदीसुनि मां साबित आहे त मदीने जा साईं 18 साल अल्लाह जी बारगाह में रहिया। 18 साल इन हिसाब सां साईं करीम जी उम्र थिए थी 81 साल आहे ऐं 81 जो हिंदसो किन खुश नसीबन माण्हुनि जे हथेली ते ज़ाहिर थींदो आहे। 81 साल हाणे समझ में ॻाल्हि कोन थी अचे। अल्लाह से फरमाए त रात हुआ लैलन उन रात में सब जो कम थियो वरी वापस मोटी आ ऐसे फरमाए रात वही मूंखे नज़र 18 साल ऐं हाणे सुबुह चाहे त जॾहिं मदीने जा साईं फरमाए त असां वरी पंहिंजे कमरे में आयासीं त आऊं बिस्तरे ते सुतलो मूंखे उथारियो उन बिस्तरे ते ॾिसां त मुंहिंजी जिस्म जी गरमाइश अञा मौजूद गरमाइश वरी हाणे त ये कुंजून घण किस्मनि जा या कुंडा वगैरह अचे पर अॻे दरवाज़न खे जंजीर संगर जंजीर उन सां दरवाज़ो पोइ जॾहिं जंजीर खे माण्हू खोलींदो हो न पोइ थोरी देरि जे लाइ उहा या जंजीर हीअं पई लुॾंदी हीअं लुॾंदी पई पोइ मिंट लुॾे अधु सेकंड लुॾे अहिड़े हिसाब साईं फरमाईंदा त असां पंहिंजे उन दरवाज़े जी जेका जंजीर खोली उन में मूं निहारियो त अञा पई लुॾे आऊं ला मकान था थी आयो आहियां हीअ अञा पियो त तूं आयो कोन हीअ जंजीर अञा पई लुॾे वरी ॿाहिरि वज़ू कयो त नलका त कोन कोरा कोरे से मदीने से अध किलो पानी खयो किलो खयो मैं वज़ू कयो आवां वांगर जाबनो इलाको हाने जबल वारी ज़मीन ते जेके हिकड़ो किलो किथे हार दे ते केतरी देर रहंदो अॻे त ज़मीन खे पीवींदी थोरो थोरो रिस्क्यो बस ज़मीन पीवींदी किलो पानी साईं फरमातो तू जो ॾिठो त वज़ू वारो पानी न वहे वज़ू वारो पानी न वहे हाने तव्हांखे सम्झ असल ॻाल्हि इहा आहे त जीअं हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे अल्लाह सां 100 साल संभाले छॾियो ईअं रब करीम मेराज वारी रात पंहिंजे कुदरती रिमोट कंट्रोल सां जीअं अॼुकल्ह रिमोट कंट्रोलर जहाज खे जाम कनि था मीज़ाइल खे जाम कनि था गाॾी खे जाम करे छॾनि वॾा वॾा मीज़ाइल निपटाइण सिस्टम खे जाम करणा ईअं कुदरती मीज़ाइल सां रब करीम दुनिया जो हेठि वारो सॼो निज़ाम जाम करे जेको जिते सुतो उते सुतो जेको पखी जिते वेठो उते वेठो तारो जेको जिते उते चंड उते सिज उते वण उते लुडी हीअं जो उते मुंहिंजा प्यारा हर शइ जाम करे छॾी रब करीम 18 साल बिल्कुल ख़ामोशी लॻी कंहिंखे ख़बर ई कान्हे 18 साल हाणे घड़ी इहा घड़ी साम्हूं हिन मां तव्हां हींअर सेल कढी छॾियो पोणा 12 पिया थियनि त इहा घड़ी पोणे 12 ते रुकिजी हफ़्ते खां पोइ वरी सेल वॼंदो त उहो टाइम कोन ॿुधाईंदी 7 बल्कि ही टाइम ॿुधाईंदी पुराणो जिते बंदि थी आहे जिते रुकी आहे सेल दाख़िल जो
कांटा कण शुरू ना कलाक कांटा सेकंड कांटा मिनट कांटा हल शुरू थी वेंदा ओ टाइम घड़ी बुधाईंदी थी जई वक्त बंद थी आ त जई वक्त मदीने जा साईं मक्के में जलवा अफरोज थिया खुदा पाक पंहिंजे रिमोट कंट्रोल सां दुनिया जे निज़ाम खे खोले छॾियो जीअं जो खुलो त उहा जंजीर त लुॾंदड़ बिठी न उन लुॾण शुरू करे बिस्तरे गरमाइश ॾेखारण शुरू करे ॾिनी पाणी वुज़ू वारे वहण शुरू करे ॾिनो उन पंहिंजो वहण ॿुधायो त मुंहिंजा प्यारा हे सभु जाम थी विया जीअं जो सेल पियो जीअं जो ही सिस्टम जाम थियल खुलो हर शइ पंहिंजी हरकत उतां करण शुरू करे हिया मुझे मदीने वाले साईं जे मेराज जो फ़लसफ़ो जो तमाम मुख़्तसर टाइम में मुख़्तसर लफ़्ज़न में अवां खे समझाइण जी कोशिश कई हाणे हिकिड़ी सलात पढ़ो त जेको ॿियो उनवान उन ते हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि चो सल्लल्लाहु अलैहि या व बिल वालिदैन इहसान अल्लाह सिंधु फरमाए पंहिंजे माइटनि सां भलाई उन्हनि जी ख़िदमत उहे तव्हांजा मजाज़ी रब जी सिफ़त रब सिफ़त अल्लाह जी जेका रब सिफ़त इन में मां पीउ शामिल है पर अल्लाह से हकीकी रब मां पीउ मजाज़ी रब जी माना पालण वारा अल्लाह से हकीकी तौर पर पालनहारा ए मां ए पीउ पंहिंजे औलाद खे मजाज़ी तौर पर पालण वारा रब तो फरमाए इन सिफ़त में हू मुसां गद पालण वारी सिफ़त में मुसां गद है मूंखे पैदा कयो ऐं अवां जा माइट मूंखे अवां जो सहारो अवां जो वसीलो नंढपण खां अवां खे त का ख़बर कान है सोच अकल त मूं तव्हां खे मूं ॾिनो पर ज़ाहिरी पालण जा असबाब ये अवां जा माउ रब बेनियाज़ असल पालण वारा हाणे जॾहिं बच्चो अम्मा जे बतन मां ॿाहिरि थो अचे जूस में कानी पई आहे बोतल में कानी में असां खे वॾनि खे या जेके सम्झो उन खे ख़बर आहे त असीं मथे छिकींदासीं साज़ां जी बोतल या जूस मथे पर जेको अॼु ताज़ो अम्मा जे बतन मां ॿार आयो आहे उन खे कीअं ख़बर पवंदी त अम्मा जे खीर खे ईअं चूसींदुसि त मुंहिंजे वात में ईंदो इहा उन खे कीअं ख़बर पवंदी इहो हक़ीक़ी पालनहार जी सिखाइबो हक़ीक़ी पालनहार जो कमु हो ॾिसो हिकिड़ो तिनको आहे गाय मस्त बारी गाय तंदो ज़मीन जे अंदर हाणे ज़मीन ख़बर हाणे असां वरी जेका जबल वारी ज़मीन आहे इनखे ट्रैक्टर जूं चोनियूं थियूं खेॾनि या कोडलूं कुहाड़ियूं पावड़ा उहे ॾिसो त इहो दानो ज़मीन भुलिजी वियो इन सख़्त ज़मीन खे जेको असांजी फूक बि बर्दाश्त न करे सघे मथे निकिरे फूक ॾियोसि त वरी ज़मीन खे किरी पए इन ज़मीन खे फाड़ियो इहो ज़मीन जी सतह खां फाड़े निकिरी ॿाहिरि निकिरी आयो इहा रब करीम जी ताक़त या अल्लाह जी ताक़त उन संग उन तिनके जी ताक़त रहे जो जबल जी ज़मीन के फाड़े पत्थरन मां ॿाहिरि निकिरे करीब जी ताक़त मुंहिंजा प्यारा दोस्तो त हिते असुल ताक़त असुल पालनहार रब असांजा माउ पीउ मजाज़ी पोइ शाबाश आहे नंढपण खां 9 महीना जीजल माउ बच्चे जे खातिर शादी में वयो छॾे ॾिनो खुशियूं छॾे ॾिनी मुंहिंजा प्यारा घुमण फिरण छॾे त मता मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ थिए मता को घटि वधि खाधो खाई वञा मुंहिंजे बच्चे खे परेशानी थिए बच्चे जे ख़ातिर वेचारी निकिरण में हलण फिरण में वॾो एहतियात 9 महीना एहतियात सां हली कढंदी आहे 9 महीननि खां पोइ बच्चो आयो जेके का ख़ासि सम्झ कान्हे का उनखे सम्झाइण उनखे खाराइण मुंहिंजा प्यारा आधी राति जो उथे वरी जीजल अम्मा उथी वई है पर
खुदा ना खास्ता बच्चो सजी रात न सुने पी सुमी पवंदो पर जीजल मां पई जागे भले ॿियो ॾींहुं गुज़री वञे त अम्मा पई जागे अखियुनि जी नेणनि जी निंड ख़तम थी वेंदी आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह से एहसास थो ॾियारे त माना अॼु तूं जवान थियो आहीं अॼु तूं वॾड़ो थियो आहीं त माउ पीउ खे अखियूं थो ॾेखारे दड़का दाबा थो ॾे उहो वक़्तु तोखे विसरी वियो जो इन्हनि तुंहिंजे लाइ रातनि जा ओजागा कया इन्हनि तुंहिंजे गिंदगियुनि में हथ विधा तोखे चॿाड़े चॿाड़े मानियूं उन्हनि खारायूं तुंहिंजी परवरिश कयूं अॼु जॾहिं वॾो थियो आहीं अॼु जॾहिं तोखे नौकरी मिली आहे अॼु जॾहिं तोखे ओहदो मिलियो आहे अॼु जॾहिं तूं ज़मींदार थियो आहीं अॼु तूं लिखियो पढ़ियो थियो आहीं त हाणे माउ पीउ खे दड़का थो ॾे माउ पीउ खे अखियूं थो ॾेखारे ख़बरदार फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा ख़बरदार पंहिंजे माउ पीउ खे उफ़ बि न चइजां कॾहिं अखि न ॾेखारिजां मां रब तोखे न बख़्शींदुसि मतां भाई त मां आलिम आहियां मतां भाई त मां वली आहियां मतां सम्झी त मां पीर आहियां मतां सम्झी त मां हाफ़िज़ क़ुरान आहियां मतां सम्झी त मां हाजी आहियां मतां सम्झी त मां निमाज़ी आहियां मतां सम्झी त मां फलाणो फलाणो आहियां मां रब तुंहिंजे इबादत जी परवाही कोन कंदुसि उफ़ तक चवंदे तुंहिंजे लाइ जहन्नम तयार तोखे एहसास करणो पवंदो पंहिंजे माउ पीउ जो मां रब खे एहसास आहे मूं ॾिठो आहे कीअं असां माइटनि पेर भरिया कीअं असां वफ़ाऊं कयूं अॼु त तव्हां बि वफ़ा कयो कम से कम उनजा बदिला त लाहियो कम से कम उनजा अहसान यादि करे उनजी ख़िदमत कयो उहे जेकॾहिं वॾड़ी उमिरि जे हिसाब सां कॾहिं सम्झ में ॻाल्हि न आई तव्हांखे मना कयो त हेॾा न वञ पुट ही कारोबार न कर भली ओड़ा तुंहिंजो फ़ाइदो हुजे पर हुननि पंहिंजे सम्झ जे हिसाब सां चई छॾियो त तोखे हथ जोड़ करणी आहे ज़िद न आहे रब तोखे चवां थो ज़िद न कजां उनखे अखियूं न ॾेखारिजां हुननि खे दड़को ऐं दाबो न ॾिजां मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो जिनी रे रती नसरई तुम रुसतन से हू झिणकिन तुम छको थी पांद गिचिय में पा जे रुसी वञन त तुम वञी परचा मत रुठो रहजी वञे हा उन्हनि जी परवाह तोखे करणी जे न करणे त रुठो ई रहजी वञे हुननि खे कुझु बि कोन थींदो तू उन्हनि जी ख़िदमत कर मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो त बिल वालिदैन एहसाना पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कयो सां भलाई कयो अल्हम्दुलिल्लाह आदा मोहम्मद ज़फर साहब वारा ऐं आदा अब्दुर्रहमान साहब वारा खुश नसीबन जेके पंहिंजे माइटनि जी अॼु ख़िदमत करे रहिया उनखे यादि करे रहिया सारे न वेठा ज़िंदगी में ख़िदमत कयो हाणे बि ख़िदमत अवां सभिनी असांजे लाइ इहो हुकुम आहे ऐं रब करीम जे महबूब फरमायो त माउ पीउ जी फज़ीलत छा आहे करीमन असाब तो उनको घुराए अवां जी उठाओ ये प्यार मौन फरमायो अन नजरो इला वजहिल वालिदैन इबादा तमा चौथा तो यार मस्जिद में जल्दी हलो को नफल पढ़ियो हाने शोभान जी रात पई अचे जागण वाली पढ़ी हां चने यार कुछ बटे नफल पढ़ो जागो रमजान शरीफ 27 रात जागो या जेका नफली इबादत है ना एतरो सवाब रब करीम मां पी जे ॾिसण में रखे एकड़े पासे वञी नफल पढ़े एकड़े पासे अम्मा जे चेहरे में बाबे जे चेहरे में एॾो सवाब यानी बराबर अन नज़रो इला वजहिल वालिदैन इबादा मां पीउ जे मुंह में निहारण ईअं जे ख़ुदा जी इबादत अन नज़रो इला काबा इबादत काबे में निहारण ख़ुदा जी इबादत यानी मां पीउ में निहारण ऐं काबे में निहारण हिक ऐं कुरान पाक जो दीदार कर कुरान पर दीदार करण इयां जे अम्मा जो दीदार जे काबे जो दीदार इबादत ऐं वरी साईं करीम को तो दुनिया हारण जा बि क़िस्म हाणे हिकड़ो तो तव्हां खोड़िया ऐं ॿियो वरी मुर्गी ने अम्मा ये मुर्गी ॻाल्हायो फिस्त बई में ॻाल्हायो बाबे सां अम्मा सां मदीने जे साईं उन जो सवाब नफल जहिड़ो न आहे उन जो सवाब मक़बूल हज जो हिकड़ो साल जी बीठो अर्ज की या रसूल अल्लाह आऊं पंहिंजे अम्मा जी तरफ 70 मरतबा न्यारे अल्लाह ताला 70 हज जो सवाब ॾींदो मदीने साईं फरमायो तो रब करीम जे खजाने खे छा समझो छा 70 हज जो सवाब अल्लाह जे लाइ वॾो आहे अरे लख दफ़ा करोड़ दफ़ा निहारी रब तोखे करोड़नि हजनि जा सवाब अदा
तो सिर्फ मां पी जे तो रुखो निहार इबादत मुर्गी निहार खुश तबई सा गाला मिठी ज़बान सा गाला इन हिकड़े लफ्ज़ ते हिक मुर्ग ते अल्लाह से मक़बूल हज जो सवाब प्यारा मुसलमान भाइरो हां ही त आहे जीराई साईं जन या फजीलत बयान की ते तो असहाबी साहबी उठी अर्ज की या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह कुर्बान आया मुझा बाप दी फोत थी मुझे अम्मा गुजारे मुझो बाबो गुजारे अवा सवाब त वडो बुधायो त निहारण इबादत ए मुर्गी निहारण सा हज मक़बूल जो सवाब मगर मुझा बाबू मुझी अम्मा गुजारे विया मुझो बाबो गुजारे विया मदीने जे साईं फरमायो फिक्र न कर मंजार कबर अबवैहि औ अहदुहुमा फी कुल्ल जुमअतिन गुफिर लहू व कुतिब बर्रा ए मुझा गुलाम जे तुजी अम्मा गुजारे विया जे तुजो बाबो गुजारे विया तो जुम्मे जे दी वञ पे मां पी जे कबर जी ज़ियारत कुल जिक्र कोने अल्लाह सगोरी पढ़ण जो जिक्र कोने मुझा प्यारा दोस्तों कुरान दे खत्मे जो अल्लाह जिक्र कोने सिर्फ माना दिस दीदार कर दिसण सा खुदा तुजा गुनाह माफ पढ़ण तो पंहिंजी जाइ यासीन पढ़ण अलम सगोरो कुल इल्म जो सवाब जुदा ही सवाब है दिसण जो सिर्फ बाबे जी कबर के जुम्मे ॾिठई गुनाह माफ़ ऐं वरी हिकिड़ो हाफ़िज़ क़ुरान जी किताब में पढ़ियो त जॾहिं उनजी मां गुज़ारे वई हाफ़िज़ क़ुरान जी त हीउ रोज़ वेंदो पंहिंजे अमर जे कबर ते यासीन शरीफ़ पढ़ण 5-6 ॾींहं गुज़री विया अम्मा ख़्वाब में पुट हाणे जॾहिं अचे हा पुट इलाही ॾींहं थी विया आहिनि तोखे ॾिठो न पुट चयो अम्मा हदीस में भी आए कि जॾहिं वफ़ात खां बाद को बि मरण वारे जे तरफ माण्हू ईंदो आहे त उनखे क़बर वारो सुञाणंदो आहे मगर रोज़ पियो अचे छा तव्हां मूंखे नथा ॾिसो अम्मा फरमायो पुट उहो ॻाल्हि सही आहे पर जॾहिं तूं असांजे क़बर जे तरफ़ अची थो ऐं यासीन पढ़ी थो त ख़ुदा जी एॾी रहमत तुते वसे थी जो तुर में ढकिजी थो वञे मूंखे ॾिसण बि कोन थो हाणे जॾहिं अची त यासीन को पढ़ थोड़ी देर वेद मां उन खां पोइ यानी ही त ॾिसण वारो सवाब अलहदा पोइ जॾहिं वञे थो त ख़ुदा जी रहमत जा पलटा थी था पवनि बच्चे जे जॾहिं हू पंहिंजी मां ऐं पीउ जी क़बर जी तरफ़ वञे दोस्तो छा जा तावीज़ छा जा धागा छा जा फीना जे मां पीउ जहिड़ा उन्हनि खां दुआ पेरनि ते हथ रख तुंहिंजो कमु नथो थिए तोखे मुश्किल पइजी वञे तूं हलियो वञ कब्रिस्तान अम्मा जी पैरां ते वेही रब खे अर्ज़ कर मुंहिंजा मौला मुंहिंजी जीजल अम्मा जे सदके मुंहिंजो बसर मुंहिंजे माइटनि जे सदके मुंहिंजी दुआ क़बूल कर अल्लाह से तुंहिंजी दुआ खे क़बूल फरमा प्यारा मुसलमान भाइरो त मदीने जे साईं फरमायो जंहिं शख़्स जुमे जे ॾींहुं पंहिंजे माउ पीउ जी क़बर जी ज़ियारत कई गुनाह बख़्शिजी विया सूमर वारे ॾींहुं पंहिंजे माउ ऐं पीउ जी क़बर जे तरफ़ आयो त ख़ुदा उनखे ईअं लिखंदो त हिन ॼण माउ पीउ जो हक़ ई अदा एतिरो सवाब हाणे वरी जेके ख़िदमत करे त पोइ केतिरो सवाब हज़रत उवैस करनी रज़ी अल्लाह ताला मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम पर मुझे महबूब करीम के ॾिठो न थई ज़ाहिर ख्वाब में ज़ाहिर दीदार ऐं साईं जे चेहरे जो ख़बर दीदार छा आहे मदीने वाले साईं हिकिड़ो माण्हू 100 साल जो जॾहिं खां होश संभाली 100 साल हुन इबादत ऐं नफ़ली इबादत फराइज़ सजी रात जा ओजादा रोज़ा हज सब पर सहाबी न थी सघे भली 100 साल जागे 100 साल इबादत करे सहाबी न थी सघंदो सहाबी कॾहिं थींदो ईमान जी हालत में मदीने जे साईं जे चेहरे ते
भले वो काफर हुजे 80 साल हुन कुफर कयो मुंहिंजा प्यारा शिरक में रहियो जिंदा जिंदा न्याणी कब्र में दफन कंदो रहियो खडर में दफन कंदो रहियो एड़ा हुन जुल्म कया मदीने जे साईं खे नज़र पई कलम पढ़िया दुनिया जा सब वली हिकड़े पासे इबादत में को सवाब न आहे मदीने जे साईं जे चेहरे जी ज़ियारत जे मदीने जे साईं खे ॾिठो ज़ियारत कई भले वो नमाज न पढ़ी सघियो घर वियो गुज़ारे जो दुनिया जो को बि वली हुनजे शान में नथो अची सघे न गौस न कुतुब न कलंदर न नमाज़ी न हाजी न गाज़ी को सहाबी जे दर्जे ते नथो अची सघे जो हुन अल्लाह जे उन महबूब जो चेहरो ॾिठो आहे चेहरे ते रब ख़ुद आशिक़ वो नबियों में नबी ऐसे कि खत्मुल अंबिया ठहरे और हसीनों में हसीन ऐसे कि महबूब खुदा ठहरे उन चेहरे ते रब आशिक़ मुझे प्यारा दोस्तों तो सहाबी हुआ जे मदीने जे साईं चेहरे हज़रत उवैस करनी साईं करीमन जे ज़ाहिर दौर में हुयो पर अमर बीमार जी जल अम्मा कुरारी पोड़ी बीमार जदे ते इरादो कंदो त अम्मा इजाजत दे त मां मदीने जे साईं हिकड़ो ॾिसी त सहाबी जो शरफ त मिली वई अम्मा चवंदी पुट बेशक आहे पर जी जल अम्मा जी खिदमत कर मुझो ॿियो को सहारो कोन्हे पुट तू मुंहिंजी खिदमत कर खुदा तोखे हर दर्जे ते उहो तोखे मक़ाम ॾींदो जो तू ॾिस बड़ी मां जी जल अछन वारन खे खिंडराए दुआ मुझा मौला मां अकेली बेवस मुझो बचड़ो रसूलुल्लाह जो दीदार छड़े मुझी खिदमत करे मुझे उवैस जी तोखे प्यार अम्मा जी अखिन मां गोड़ा चंद हज़रत उवैस करने वरी इरादो मुंतकिल कर हिक दफो ॾिठाई अम्मा जी जल कुछ संभलिया कुछ संभालो सहारो थियो पान थी पई मानी बचा पान पे कम करे तो वज वठी अम्मा के अर्ज के मुझे अम्मा हाने त इजाजत दे त मां डोड़ पाए मैं वना मदीने जे साईं के दिसी अम्मा फरमाया पुट तो इजाजत पर उते तरस वे जन जे करी साईं करीम मिली वजन मदीने में तो ठीक है त वापस मोटी अचे मुझी तबियत जो भरोसो आहे तू पुट मोटी अचे जा तो रब सब कुछ दींदो हज़रत उवैस करनी मसे मसे आशिक़ खे मोकल मिली पाण घोड़दा घेरा करे मघूअ तड़ तड़ सोन लहे जन के सिक सैयद जी पूरन मथे पूर कारियो रातियों कुनन में गमन से वहलूर जिन सो सैयद जा सूर तिन नदी नाहे गाह में बिलाखिर मदीने पाक पूछा महबूब आहे खबर पई त मदीने जा मदीने में मौजूद न के बाहर दावत ते वे हाने सोचई त रहा छा कया इरादो बधे पियो त कनन में आवाज पियो अचे जी जल अम्मा जो उवैस महबूब मिले त ठीक आ न मिले त इंतजार न कजा मोटी अचजा मुझो ज़ाहिर जो को भी सहारो कोने हेडा साईं जी सिक हेडा अम्मा जा आवाज मोटी मदीने छछ हली पिया पे गोठ फर्क एतरो पियो साईं उवैस करनी मदीने छजो मदीने जा साईं मदीने में आया इम्तिहान कढो आया त साईं करीम जे अंगण ते भी थधो साह खणी फरमायो त अल्लाह ने बुलाए अज असां जो आशिक़ उवैस त थी वियो त असहाबन सगोर अर्ज कयो या रसूल अल्लाह एडो वडो आशिक़ हिते आयो तरसियो न डी ब तरसीब हा तमा जो दीदार करे वना हा मुझे महबूब फरमायो त उवैस जिंदगी रहण जे ला तैयार
पर वञी अम्मा जिंदा है पोड़ी आहे को बि सहारो कोन्हे पाण मानी थो पचाए पाण तो पंहिंजी अम्मा जी ख़िदमत करे जीजल अम्मा उनखे वसियत कई त पुट महबूब मिली वञे त ठीकु आहे न त पोइ तूं हेॾां अचिजे असां तुंहिंजे हक़ में दुआ घुरऊं महबूब राज़ी रहंदो तुंहिंजा दर्जा अञा बुलंद ओए सिकंदर इन जे करे मोटी हुआ ऐ मुंहिंजा असहाबो उन जवान मां जी ख़िदमत कई आहे अमा मुंहिंजा असहाबी आयो बेशक तव्हांजो शान हुन खां मथे आहे हू ताबई थींदो तव्हां असहाबी आहियो हुन में कोई शक न पर मां जी ख़िदमत जे सदके मुंहिंजी उम्मत जे लाइ हथ खणंदो न त मुंहिंजी टे हिस्सा उम्मत जा मुंहिंजे हिकु आमीन ते बख़्शिश ही छाजो सिलो आहे अम्मा जी ख़िदमत जो सिलो अम्मा जी ख़िदमत जो बाबे जी ख़िदमत जो दुआ मुंहिंजो उस्ताद थियो आहे प्रोफेसर अब्दुल बारी शफीकी दामद बरकातुहुल आलिया जेके हिन वक्त छठे जी शाही मस्जिद जा खतीब इमाम ऐं उन्हनि मूंखे पाण ॿुधायो त मुल्क साहब असां वियासीं मके पाक पोइ मके पाक में जो लथासीं बैतुल्लाह शरीफ जी हाज़िरी सी तवाफ करे ऐं हीअं जो कोई ते हथस त ॾिसां त नूरानी चेहरे वारो जवान वेठो हथ मिलाए दिल मुंहिंजी कजो ख़ुदा वारो पासे में पुछम दादा दे ख़बर तुंहिंजो काऊं हजा पहिरियों ॿियो टियों त हुन मुॾे ॾियारे थी बोल साहब मुंहिंजो ही आहे ॿटियों हजा मूं अर्ज़ कयो साईं माण्हू त उमिरि लाइ सिखनि रोहन तव्हां ते हेॾी महिरबानी ॿटियों हजा हर साल चाहो भल साहब भला साईं किथां महिरबानी थी हिन महिल जी पोइ उन अरब सगोरे ॿुधायो साईं फरमा मूंखे पाण ॿुधायो त मूंखे आउं ग़रीब हुअसि में ताक़त कान्हे पोइ आउं पंहिंजे अम्मा जी जॾहिं मूंखे अल्लाह से हिम्मत ॾिनी ताक़त ॾिनी त उन वक़्तु मुंहिंजी अम्मा ॿोड़ी थी वई पोइ मूं पंहिंजे कुलनि ते अम्मा खे विहारे हिन जाइ ते आंदो हज करायो काबे जो तवाफ करायो आख़िरी चक्कर हो त जीजल अम्मा मूंखे कन ते वात रखी फरमायो पुट जेको चवी तुंहिंजे लाइ रब खां घुर तुझे हक़ में दुआ मुझे प्यारा पो सही उन अरब सगोरे ते बोल साहब मु अर्ज कर मां मूंखे अल्लाह ॿियो गंज ॾिनो आहे रब खां घुर त तुंहिंजो पुट जेतिरो वक़्तु जीअरो रहे हर साल हिते जो हज कराए मुंहिंजी अम्मा रब खे अर्ज कर मुंहिंजा मालिक मुंहिंजे बच्चे मुंहिंजी ख़िदमत कई आहे इन जे सदके जेसिताईं जियारी तेसिताईं हज कराईंदो रहे हर साल जो हज कदा न थिए मौली साहब मुझे अम्मा के विजे ही बच्चों साला मुझे हज ऐ मुखे यकीन आहे त मुझे अम्मा जा लफ्ज़ खुदा जी बारगाह में कबूल थी विया 100 साल भी जेके जीरो रहे 100 साल मुखे खुदा 100 हज करे 100 हज करे मुझा मिठा भा त पंहिंजे माइटनि खां दुआ ऐं दुआ ये कोन थी दिया त तव्हां पंहिंजे माउ पीउ खे चयो अम्मा मुंहिंजे लाइ दुआ करो अम्मा मुझे रा इनके दुआ चवा ये आम रसम दुआ चाहे उन्हनि जी ख़िदमत एड़ी कर जो उन्हनि जे दिल में खुद ब खुद दुआ निकरे इया आहे दुआ हुआ ताने मुखे के मानू मिलन था सही दुआ करो सही दुआ करो या दुआ पर दिल वाली दुआ करो वो दिल वाली दुआ तने जदे मां पी जी एड़ी खिदमत कंदो जी अदा अब्दुर्रहमान साहब ही खर्च कयो आ एड़ी खिदमत कया जने ही सब सवाब उन जे माइटन जे कब्र में वेंदा त यकीनन उनके एहसास थींदो दुआ मौला साजे बच्चन के याद हिन 15वीं सदी दौर में माइट रोंदा वतन त असा जा औलाद फरमा बरदार ना उन दौर में एड़े पुरफितन दौर में असा जे बच्चन असा के याद कयो मौला तू उन के याद कजा उन ते मेहरबानी फरमाए जा तो यकीनन अल्लाह पाक बेड़ा पार फरमाए ही दोस्तन जी फरमाइश बाकी 5 मिनट रहे 5 मिनटन में वाक्य अर्ज करे दोस्तों ये वाक्य लिखो तो हम बयान करनो है तकरीर में त हारून रशीद बादशाह जी घरवारी बीबी जुबैदा जेका अल्लाह वारन के घणो मनी दी बड़ी अल्लाह वारन की मौत कदा हुई मनी दी सो मुरीद हुई पान हजरत पहलू लदाना
बहलोल दाना जी एक दफ़ो रात जो हारून रशीद बादशाह ऐं बीबी ज़ुबैदा 14 जी रात वेठा हा त बादशाह जे लफ्ज़ बादशाह जी ज़बान मां निकतो त ज़ुबैदा मथे निहार खुदा जो 14 जो चंद ॾिस केॾो सोहणो बीबी ज़ुबैदा चवण लगी हारून चंद छा सोहणो आ मां तुंहिंजी घरवारी ज़ुबैदा 14 जे चंद खां वधीक सोहणी आहे बादशाह कावल जी पियो चवण लॻो ऐ ज़ुबैदा जेकॾहिं तूं चंद खां वधीक सुहिणी आहीं त इन्ही जो दलील क़ुरान मां ॾे मन तोखे मुंहिंजे तरफ़ां तलाक आहे हाणे हिक ॿिए खे चाहींदा बि घणो आहे मोहबत बि घणी बादशाह जिन ज़बान मां लफ़्ज़ निकिरी विया आलिम मसइलो हुयो आलिम चयो त जेसि ताईं इहो क़ुरान मां दलील न मिलियो आहे तेसि ताईं अवां ॿई मिली नथा सघो तलाक वाक़ई थी वियो बादशाह हेॾा पियो रोए ज़ुबैदा हेॾा पियो रोए आलिम किताब खोलिया मसइला त हाणे कीअं कजे पोइ बहलोल दाना आयो सुबुह जो टाइम सॼी राति आलिमनि जी निंड ख़तम थी वई हर किताब खोलींदा विया त कीअं इहा तलाक ख़तम थिए बहलोल दाना आयो बीबी ज़ुबैदा गमगीन वेठी चई ज़ुबैदा गमगीन छाजे लाइ आहीं मां फ़क़ीर अची वियो आहियां हाल करण तुंहिंजो कमु मसइलो हल करण मां बहलोल जो कमु साईं मजज़ूब बहलोल मजज़ूब हो वो बीबी ज़ुबैदा त साईं कमु पाखां चढ़ियल आहे वॾनि आलिमनि मुफ़्तियुनि जो कमु आहे तलाक जो मसइलो आहे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई बहलोल दाना फरमायो ज़ुबैदा जो वॾो मसइलो का ॻाल्हि ई कान्हे चई रात खां आलिम किताब खोलियो वेठा आहिनि के इहो मसइलो मिले ई कोन थो चई न फ़िक्र न कर मार्केट में नाश्तो कर आराम कर शाम जो तुंहिंजो मसइलो हल कंदासीं बादशाह खे हारून खे चयो त अॼु तुंहिंजी जेका शाही मस्जिद आहे इन जी सांची वारी नमाज़ तुंहिंजो मुल्लो न पढ़ाईंदो इन नमाज में जवाब ऐलान थी विया मिठाई विराइजी वई अॼु मसइलो शाम जो हल थींदो बादशाह जी राणी मिलंदा सांझी जी नमाज जी बांग आई अल्लाहु अकबर आज़ान आई मुंहिंजा प्यारा तकबीर लगी बहलोल दाना वञी मुसल्ले ते वेठो अल्लाहु अकबर नमाज शुरू थी अलम ज़बूर पूरो कई والتين والزيتون وطور سينين وهذا البلد العظيم لقد خلقنا القمر في أحسن تقويم لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم बहलोल दाना वरी बरायो लक़द ख़लक़ना الشمس في أحسن تقويم लक़द ख़लक़ना الإنसान في أحسن تقويم मुंहिंजा प्यारा बहलोल सलाम बरायो चवण लॻो हारून रशीद मूं तुंहिंजो पासो खयो मूं त क़ुरान मां साबित कयो त चंड सुहिणो आहे सिज सुहिणो आहे पर तुंहिंजा आलिम मौलवी चवंदा न इहो ग़लति आहे क़ुरान त चवे थो लक़द ख़लक़ना الإنसान في أحسن تقويم जेकॾहिं ख़ुदा जी मख़लूक़ में को सुहिणो आहे सुहिणी सूरत वारो त उहो इंसान आहे यानी इंसान चंड सिज खां ज़ोर सुहिणो आहे अल्लाह साईं जी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए या रसूल सलाम या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह सलावतुल्लाह वाह शान तुझो वाह रब आमिज़बान तुझो या नबी सलाम अलैका या
रसूल सलाम